घोटकी में हिकु हफ़्तो अॻु सोनारे बाज़ार मां थियल चोरी ख़िलाफ़ सराफ़ा यूनियन ऐं शहरनि जो प्रेस क्लब आॾो एहतिजाज। सोन सां गॾु भरियल तिजोरी समेत ॿियो सामान वापसि करण जो मुतालबो कयो वियो। हिकु हफ़्तो अॻु अणॼातल हथियारबंदनि सुबुह जो सवेर शाही बाज़ार मां राजकुमार सराफ जी दुकान जा ताला टोड़े चौकीदार खे अॻुमाल बणाए सोन सां भरियल तिजोरी ॿियो सामान खणी फ़रार थी विया हुआ। जे बाद एसएसपी घोटकी अज़हर ख़ान मुग़ल वाक़े वारे हंधि पहुची मुतासिर दुकानदार ऐं सराफ़ा यूनियन जे सदर सां मुलाक़ात कई ऐं चोरी थियल सोन ऐं ॿियो सामान वापसि कराइण जो यक़ीन ॾियारियो हो। जॾहिं त हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि सोन सां भरियल तिजोरी वापसि त नाहे थी सघी, जंहिंजे ख़िलाफ़ सराफ़ा यूनियन, शहरी इतिहाद ट्रेड यूनियन ऐं शहरनि सराफ़ा यूनियन जे सदर हाजी मोहम्मद अनवर घोटू, हाजी आमिर अली, बेमनदास, राजकुमार, चंद्रलाल ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज करे प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी कैंप क़ाइमु करे अलामती बुख हड़ताल कई वई। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त एसएसपी अज़हर ख़ान मुग़ल खे बदिली करे सुठी साख़ रखंदड़ ऑफिसर खे एसएसपी घोटकी मुक़ररु कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।